अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत तुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 74 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। फोतियुनि जो अंग वधी 11,450 ताईं पहुतो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1563 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग वधी 5,37,413 थी वियो। सिंध हाई कोर्ट में सिंध जे बेटनि ते वफ़ाक़ जी वालार ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी। असिस्टेंट अटॉर्नी जनरल चयो आहे त सदारती ऑर्डिनेंस जो मुदो ख़त्म थी चुको आहे। मिनिस्ट्री ऑफ लॉ एंड जस्टिस खां हिदायत वठण लाइ मोहलत ॾिनी वञे। एडिशनल अटॉर्नी जनरल ईंदड़ ॿुधणी ते पेश थींदो। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त आइनी सूरतहाल वाज़े आहे त ऑर्डिनेंस ख़त्म थी चुको आहे। सन वेझो इंडस हाईवे ते ट्रक जो कार सां टक्कर। हादसे जे नतीजे में अब्दुल रशीद, आमिर अली ऐं शिराज अहमद फौत। लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे। नवाज़ लीग जी दरख़्वास्त ते PDM रावलपिंडी में जलसो करण वारे फ़ैसिले तां हथ खणी वई। 5 फरवरी ते जलसो रावलपिंडी बदिरां मुज़फ़राबाद में करण जो फ़ैसिलो। कोयटा में हथियारबंदनि जी फायरिंग। हिकु ॼणो मारिजी वियो। लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जी जांच कई पई वञे। मुबारकपुर भरिसां कुझु ॾींहं अॻु बेगारी कैनाल में ॿुॾी वियल ॿारड़े अबरार ओठो जो ॻोठु तरीन शरवटा लाशत। इतलाबाद पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त ॿुॾी वियल ॿारड़े जो लाश हथायो आहे। ऐं मटियारी वेझो क़ौमी शाहराह ते मुसाफ़िर कोच कल्टी। केतिरा ई मुसाफ़िर ज़ख़्मी। इतलाबाद पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे।